मकर संक्रांति त तव्हां सभिनीनि खे मकर संक्रांति जी जाम जाम वाधायूं हुजनि। त अॼु जीअं सूर्य मकर राशि में अची वियो आहे, धनु राशि में वञण सां खलमास चालू थी वेंदो आहे, जंहिंमें कोई बि नओं कमु शुरू करणु अवॉइड कबो आहे। पर जीअं ई सूर्य मकर राशि में अची वेंदो आहे त उत्तरायण चालू थी वेंदो आहे ऐं चवंदा आहिनि कि जेको बि नओं कमु माण्हू उत्तरायण में चालू कंदो आहे उहो सदा ई फलियल फूलियल रहंदो आहे। त तव्हां कोशिशि करे अॼु सुबुह जो उथी करे पंहिंजे सनानु करण महिल थोरो गंगा जल विझी करे अगरि सनानु कंदा त बहितर रहंदो। छो त चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू मकर संक्रांति जे ॾींहुं गंगा सनानु कंदो आहे उनखे तमामु पवित्रता जी ऐं पुण्य जी प्राप्ति थींदी आहे। साण ई साण इहो यादि रखिणो आहे कि कोई ना कोई मंदिर ज़रूरु वञिजो। तिरनि जो दान अॼु तमामु महत्वपूर्ण मञियो वेंदो आहे। साण ई साण चवंदा आहिनि कि जेको माण्हू भांडा जेके स्टील जा या चांदीअ जा भांडा दान कंदो आहे उन्हनि खे अक्षय फल जी भॻवान प्राप्ति कराईंदा। त हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनीनि खे मकर संक्रांति जी जाम जाम वाधायूं हुजनि।